पानी न दिनो वियो आहे। जेको पानी आयो बि आहे सो बि लुटको शाख ताईं आयो आहे। अॻिते बिल्कुलु पानी कोन्हे को। जर जो पानी खारो आहे। माल मवेशी खे पानी पीअण लाइ असां वटि कतई तौर ते पानी कोन्हे। न फसल पोखण जे लाइ आहे। असांखे ॿारनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बीमारियूं थी वियूं आहिनि ऐं जर जो पानी बिल्कुलु खारो आहे। इन करे शाख खे फुल पानी ॾिनो वञे ऐं असांखे असांजो हक़ ॾिनो वञे। बराए महिरबानी असीं एहतिजाज था कयूं ऐं रिक्वेस्ट था कयूं वॾनि आला अमलदारनि खां त असांखे बराए महिरबानी असांजे शाख खे कंप्लीट पानी ॾिनो वञे जीअं ग़रीब माण्हू खे सहूलियत मुयसर थिए। चोटेरी शाख के वॾे माण्हुनि लाइ पानी आहे, ग़रीबनि लाइ कोन्हे। असां उन था मरूं, असांजा बच्चा मरनि था, उन मरनि था। महिरबानी करे चोटेरी शाख खे पानी मिले, न त असां पेट्रोल हारे पाण खे साड़े था छॾियूं। खां वठी असांजी चोटेरी शाख में पानी कोन आयो आहे। हिकु जगह पानी छॾियो वियो, सो बि किथे पहुतो किथे कोन पहुतो। 3-4 ॾींहं हलियो आहे। उन खां पोइ मुसलसल असांजी शाख जीअं पंहिंजो मुसलसल शाख बंदि लॻी पई आहे। हीअ SDO साहिबु जीअं असां वटि आयो आहे, आरिफ मेमन साहिबु, इन असांखे पानी न ॾिनो आहे। हिन आसरा ॾिना न, अॼु था खोलियूं सुभाणे था खोलियूं। पंहिंजो इंजीनियर साहिबु नथो खोलण ॾे, डायरेक्टर साहिबु नथो खोलण ॾे, पुछड़ी वारा ज़िम्मेदार नथा खोलण ॾियनि। इहा ॻाल्हियूं असांखे रोज़ इहा ॻाल्हियूं असांखे ॿुधण में आयूं आहिनि। उन खां पोइ असांजी शाख जेकी आहे मुसलसल बंदि लॻी पई आहे। न माण्हू फसल पोखे सघिया आहिनि, न पीअण जो पानी आहे। जर खारो आहे हिते ऐं तमामु घणी तकलीफ़ आहे हिते, ख़ासि कर चोटियारी माइनर वारनि खे। ॿिए पासे पानी आयो आहे, 15 ॾींहं पानी हले थो, 8 ॾींहं जेको आहे बंदि थिए थो या 15 ॾींहं बंदि थिए थो। रोटेशन में माण्हू फसल पोखे सघिया आहिनि। हिते जा ग़रीब माण्हू जेका आहिनि न फसल पोखे सघिया आहिनि, न पीअण जो पानी आहे, न को का सहूलियत आहे, न को तलाउ आहे। का बि सहूलियत इन असांजे UC में ढोरेजान में ऐं हिन में कोन्हे कोडवा में। ठीकु आहे, महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे।